पाकिस्तान जी सामुंडी साहिली पट्टी ओरमाड़ा खां कराची ताईं पखड़ियल आहे। ही कुदरती साहिल पंहिंजी ख़ूबसूरती, शान ऐं शौकत ऐं हर तरह जे हयातियाती क़िस्मनि जे करे दुनिया जे बहितरीन साहिलनि मां हिकु आहे। कुदरती तौर ते हसीन डिघे साहिल ऐं सामुंडी जीवत सां मालामाल माहौल हिन खे सयाहनि, माहौलियाती मुहाफ़िज़नि ऐं मुहारनि लाइ जन्नत बणाए छॾियो आहे। हिन ख़िते खे अल्लाह ताला वॾी नेमत सां नवाज़ियो आहे, जंहिंमें समुंड सभ खां वॾी दौलत आहे। कराचीअ में जेकॾहिं तव्हां कुदरत तलाश कंदो त तव्हांखे समुंडी असांजो रिश्तो मिलंदो कुदरत जे तरफ़ां। तव्हां हिकु मास्क पाए समुंड जे हेठां वेंदो ऐं ॾिसंदो त अल्लाह साईं समुंड जे हेठां छा ठाहियो आहे। हिते हिकु धार दुनिया आहे, इट्स पैराडाइज अंडर वाटर। पर हर को हिन समुंड जो क़दुरु नथो। कराची में अव्हां खे भली कार। पुराणो नंढड़ो ॻोठ हाणे हिकु वॾे शहर जी गहमा गहमीअ में गुम थी चुको आहे। 18वीं सदीअ में कराची हिकु पक्को तिजारती बंदरगाह हो। वक़्त सां गॾु केतिरनि ई मुख़्तलिफ़ सक़ाफ़तुनि, मज़हबनि ऐं नस्लनि जी अचवञ थींदी रही। कुझु पाण में रली मिली विया, कुझु हिक ॿिए ते छांइजी विया। हर को पंहिंजे पुठियां को न को अवञाण छॾींदो वियो। नतीजो इहो निकितो जो नयुनि वसंदियुनि वधंदे वधंदे मुहाणनि जी साहिली बस्तियुनि खे पंहिंजे घेरे में आणे छॾियो। अॼु कराची हिकु वॾी बंदरगाह ऐं सनअती मर्कज़ बणिजी चुको आहे, जिते इन जे असली रहाकुनि जी रहणी कहणी नई शहरी पखेड़ में घुटियल नमूने निभाइण जी कोशिश में रुधल आहे। कराचीअ जो मामूली तिजारती वसीअ मां हिकु वॾो शहर थी वञणु ॿुधाए थो त तरक़ी त थियणी हुई, पर इन खे हिन बोझ खणण जे क़ाबिल रहणु ॾियणो खपंदो हो। एराज़ीअ जी विर्छ ऐं इफ़ादियत ऐं पाणीअ ताईं पहुच में मुस्तक़बिल ऐं हाल जे घुर्जुनि ते ध्यानु ॾियणु खपंदो हो, ख़ासि तौर ते टीं दुनिया जी मईशत खे साम्हूं रखंदे जीअं पाकिस्तान जी मईशत आहे। हिते बदउनवानी, बेढंगी रिथाबंदी ऐं टैक्स जो तबाह कंदड़ निज़ाम इहो वरजाए थो त हितां जा शहरी अहिड़े माहौल में ख़ूब वधंदड़ मुनाफ़ेख़ोरनि जे रहम ऐं करम ते आहिनि। कराची जे साहिल सां गॾु ताज़ियूं तब्दीलियूं ज़ाहिर कनि थियूं त चइनि क़िस्मनि जा ग्रुप यानी इलाक़ाई निबातात ऐं जीवत, मुहाणा, आम शहरी ऐं एराज़ीअ जा मालिक इन्हनि नाजाइज़ ऐं छिड़ विछड़ तरक़ियाती कमनि मां बुरी तरह मुतासिर थी सघनि था। कराचीअ जो 75 किलोमीटर डिघो साहिल कैप मॉन्स खां पोर्ट कासिम ताईं पखड़ियल आहे। शहर जे वेझो ख़ुश मंज़र पैराडाइज पॉइंट, मक़बूल तफ़रीगाह फ्रेंच बीच, हॉक्स पे ऐं सैंडस्पिट वाक़िअ आहिनि, जिन जे पुठियां उभरंदे ऐं उलहंदे हिसे जे पाणीअ में तिमिर जा ॿेला आहिनि। शहर सां गॾोगॾु हलंदड़ साहिली पट्टीअ ते कराची पोर्ट, मनोड़ा ॿेट ऐं DH जे साम्हूं साहिली तफ़रीगाहूं वाक़िअ आहिनि। साहिल खां परे इंडस डेल्टा जे किनारे बंडाल ऐं बड्डो जा ॿेट आहिनि। वेझो ई पाणी जूं सोढ़ियूं पट्टियूं यानी क्रीक्स आहिनि, जेकी पोर्ट कासिम ऐं इन खां अॻिते ताईं वञनि थियूं। इन बीठल पाणीअ में तिमिर जे ॿेलनि जे पाड़ुनि में निबाताती ऐं हैवानाती ज़िंदगीअ जा क़दीम ठिकाणा आहिनि। एविसीना मेरीन या मक़ामी ॿोलीअ में तिमिर जा ॿेला मच्छियुनि, सख़्तु चमड़े वारे पाणीअ जे जानदारनि ऐं हिजरत करे ईंदड़ पखियुनि जी अफ़साइश गाह आहिनि। ही ॿेला न रुॻो हितां जे मुहाणनि खे रोज़गार ॾियनि था, बल्कि सामुंडी तूफ़ाननि जे साम्हूं ढाल थी वेंदा आहिनि। मैंग्रोव जूं पाड़ूं गप में अहिड़ी तरह पखड़ियल हूंदियूं आहिनि जीअं त हू लोह जेतिरो कमु कंदियूं आहिनि। ख़ुदा न करे पाणी जो प्रेशर वधंदो आहे, तूफ़ान ईंदो आहे या सैलाब नमूने जो को बि प्रेशर हूंदो आहे त हिन जे सबबु ज़मीन ॾरी न पवंदी आहे, पर ही ज़मीन खे वकोड़े रखंदा आहिनि। पर असां ही मिसाल ॾींदा आहियूं त मैंग्रोव्स ख़ामोश सिपाही आहिनि जेको असांखे पेश ईंदड़ तूफ़ान ऐं प्रेशर्स में बचाईंदा आहिनि।
पर कराचीअ जी साहिली मरतूब ज़मीन पंहिंजी असली पखेड़ खां घटाई वई आहे। तव्हांजे कराचीअ में जीअं कोस्ट ते इंडस्ट्रियलाइज़ेशन अर्बनाइज़ेशन कनि था, इन सां लखनि एकड़नि ते मैंग्रोव्स ही कटे छॾिया आहिनि। ही हिते बर्थ ठाहिनि था, आयरन हुड्स ठाहिनि था, LPG ऐं फाटको जा बल्ब ठाहे रहिया आहिनि। त इहो सभु जेको आहे कंट्रीब्यूट करे थो मैंग्रोव्स जी डिफॉल्टेशन खे। लियारी ऐं मलीर नए जे कपनि ते अॾावतूं बि इन्हनि ते बुरो असर विझी रहियूं आहिनि। इन्हनि मां पैदा थींदड़ गदलाण न रुगो वणनि जे पाड़ुनि बल्कि इन में पलजंदड़ जानदारनि खे बि नास करे रहियूं आहिनि। तिमिर जे ॿेलनि खां कुझु पर भरो असांजे साहिल ते पलजंदड़ मख़लूक बि पंहिंजी जियापे जी जंग विढ़ी रही आहे। हॉक्स बे ऐं सेंड्स बेट दुनिया जे उन्हनि 11 सामुंडी किनारनि में शामिल आहिनि जिते कुमियूं हर साल आना ॾियण ईंदियूं आहिनि। कुमियूं बि ख़तरे में आहिनि, पर उन्हनि जे आनंद ॾियण वारो इलाइक़ो कुझु वधीक ख़तरे जो शिकार आहे। वॾा ऐं घणे क़दुरु गैर क़ानूनी हथ कुमियुनि जे आनंद ॾियण वारियुनि जॻहुनि ते नाजाइज़ कब्ज़ा कंदा पिया अचनि ऐं शहरी इंतिज़ामिया ख़ुदि उन्हनि हद दख़लनि जे ॾोह में मिलियल आहे। राति जो मासूम कुमियुनि जूं मादियूं आना ॾियण लाइ साहिल ते ईंदियूं आहिनि। जेकॾहिं साहिल ते रोशनी या गोड़ हूंदो आहे त कुमियूं आना ॾियण न ईंदियूं आहिनि। हाणे डेवलपमेंट एतिरी वधी वई आहे जो कुमियुनि जे आना ॾियण जूं जायूं भरिजी वयूं आहिनि ऐं उते आना ॾियण जूं जायूं ग़ाइब थी वयूं आहिनि। जेकॾहिं इन ई तरह डेवलपमेंट थींदी रही त हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो जेका वारी वारी साहिली पटी असांखे नज़र अचे पई उहा बि भरिजी वेंदी ऐं सॼो बीच हट्स ऐं घरनि सां भरिजी वेंदो। मकानों से नजर आएगा भरा हुआ। माहौलियाती तहफ़ुज़ लाइ वधंदड़ ॼाण जे हूंदे बि कुदरती साहिल जे अणलभ हयातियात अॼु बि हद दख़लियुनि, माफ़िया ऐं प्राइवेट अदावती रिथाउनि जे वर चढ़ियल आहिनि। घणा साल अॻु जॾहिं मां हिते अचणु शुरू कयो हो, उन वक़्तु हिते एतिरो तामीराती कमु शुरू न थियो हो। हर्स बि एतिरा न हुआ ऐं मेन रोड ते जेके वेयर हाउस ठही रहिया आहिनि उन्हनि जी तइदाद बि एतिरी घणी न हुई ऐं हाणे चोधारू वेयर हाउस ठही रहिया आहिनि। हर्स जी तइदाद बि वधी रही आहे। हिन जे पोयां हिकु रिहाइशी प्रोजेक्ट बि ज़ैर तइमीर आहे। जेकॾहिं अहिड़ी तरह हट्स ऐं अपार्टमेंट्स ठहींदा रहिया त हिन जाइ जी जेका हैबिटाइट आहे उहा तबाह थी वेंदी ऐं इन फ्यूचर असांखे वाइल्ड लाइफ एज सच ॾिसण में न ईंदी। सामुंडी किनारनि ते नसुलनि खां पंहिंजे तरीक़नि सां ज़िंदगी घारींदड़ मुहाणा बि ओतिरो ई नुक़सानु खणी रहिया आहिनि जेतिरो हितां जी झंगली जीवत ऐं वण टिण। लखनि जी आबादी आहे जेका समुंड जे किनारे ते रहंदा आहिनि। ही सभई कोस्टल एरियाज़ में रहंदा आहिनि। उन्हनि जी सॼी आबादी तमामु बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। इन्हनि खे न पीअण जो पाणी मुयसरु आहे, न सिहत जूं सहूलियतूं मुयसरु आहिनि। पर असां हीउ चई सघूं था त इहे माण्हू तमामु बुनियादी इंसानी हक़नि खां महरूम माण्हू आहिनि, मार्जिनलाइज़ माण्हू आहिनि ऐं हुकूमत जे तरफ़ां नज़रअंदाज़ थियल माण्हू आहिनि। तफ़रीह करण जो अवामी बुनियादी हक़ बि समुंड किनारे खे सिर्फ़ अमीरनि लाइ मख़सूस करण जे अमल करे मुतासिर थी रहियो आहे। चॉकलेट बंटी ज़मीनी लाहन चाढ़नि जी तब्दीली कराची जी सुञाण खे तब्दील करे रही आहे। इलाही सालनि खां केतिरनि ई साहिली एराज़ियुनि जे एजेंसियुनि खे अहमियत न ॾिनी वई। हुकूमत पंहिंजे मनपसंद फ़ैसिलनि जे अमल में उन्हनि खे कॾहिं बि शरीक न कयो। इन्हनि मुतासिरीन खे उन्हनि जे हक़नि ऐं मफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ आवाज़ उथारींदड़ इदारनि ऐं नुमाइंदनि सां भरपूर नमूने राब्तो करणो पवंदो ऐं पंहिंजो हक़ घुरणो पवंदो। उन्हनि खे हर अहिड़े मनसूबे खे जेको एतमाद जे बुनियादी उसूलनि ख़िलाफ़ हुजे चैलेंज करणो पवंदो। जीअं समुंड खां ज़मीन फॿाइण जो मनसूबो। रिक्लेमेशन जे लफ़्ज़ जो इस्तेमालु ख़ुदि हिकु अजूबो आहे। हिन लफ़्ज़ जो मतिलबु त असुल मालिक जो कंहिं खसियल शइ खे ॿीहर हासिल करणु आहे। कराचीअ में इन लफ़्ज़ जो इस्तेमालु जहिड़ो क फॿाइण जे माना में थी रहियो आहे। DH समुंड खां फेस 8 में जेका ज़मीन खसी आहे उन सां मलीर नए जो चहिरो असुल इलाइक़े जो अधु वञी बचियो आहे। हू जेकी समुंड में आउटफॉल्स हुयूं कराची जे नेचुरल ड्रेनेज सिस्टम जूं, उहे आउटफॉल्स ब्लॉक कयूं वयूं आहिनि।
छो त उन आउटफॉल्स ते इलीट कॉलोनियूं ठाहियूं वयूं आहिनि। इन रस्ते कराची में सैलाब ईंदो आहे। जीअं तव्हांजो कराची गिज़री क्रीक आहे। ही जेको मंज़ूर कॉलोनी जो नालो आहे, उन जो जेको आउटफॉल आहे, उते डिफेंस सोसाइटी प्लाटिंग कई आहे, जेकी 2 मेन नाला हुया कराची जा, जिन मां बैक वाटर्स गुज़रंदा हुया, उहे हाणे ब्लॉक थी चुका आहिनि। छो त मैंग्रोव्स ख़तम करे उते KPT जी कॉलोनी ठाही वई आहे, त इन ई करे ही फ्लडिंग थींदी आहे। इन्हनि इलाइक़नि में ही तब्दीलियूं जेकी आहिनि, उन्हनि न सिर्फ़ कोस्ट खे तबाह कयो आहे, पर शहर खे बि काफ़ी नुक़सानु पहुचायो आहे। ऐं फिशिंग कम्यूनिटीज़ जा जेकी मुहाणा आहिनि, उन्हनि जो जेको कारोबार हुयो, उहो बि ॾाढो बुरी तरह सां मुतासिर थियो आहे। सालनि खां वठी हिकिड़ो पैटर्न रहियो आहे, उहो आहे वेटलैंड। हाणे तव्हां वेटलैंड खे रिक्लेम करे छॾियो आहे। हिते वाइट बर्ड्स ईंदा आहिनि। कैन यू इमेजिन, तव्हां सिटी लिमिट्स जे अंदरूं कराची जे डिफेंस एरिया में हिकु बर्ड वॉचिंग एरिया ठाहियो आहे। वाइल्ड बर्ड्स तव्हां ॾिसो पिया, इहो गोरो ॾिसंदो आहे त तमामु घणो ख़ुशि थींदो आहे। हाणे असांजे लाइ कुझु बि न आहे, असां पंहिंजनि ई हथनि सां हिन खे तबाह करे ॾींदा आहियूं। छा आहे त असां तव्हांखे हिकिड़ी सुठी शइ ठाहे ॾियूं पिया, तव्हां छा ठाहे ॾियो पिया? असल में तव्हां कराची जे माण्हुनि खां एक्सेस फॉर द सी खसे रहिया आहियो। I think reclamation should not be allowed at any cost. छो त reclamation तमाम घणा प्रॉब्लम्स क्रिएट कया आहिनि। सिर्फ़ एनवायरमेंट जे लाइ न, बल्कि फिजिकल प्रॉब्लम्स बि क्रिएट करे रहियूं आहिनि। जेको फ्लो ऑफ टाइड्स आहे, या जेके टाइड्स जूं मूवमेंट्स आहिनि, ऐं जेकी ओशिनोग्राफिक्स जी डायमेंशन्स आहिनि, उहे बि डिस्टर्ब थी रहिया आहिनि। छाकाणि त रिक्लेमेशन घणो करे DHA कया आहिनि। हालांकि गवर्नमेंट ऑफ सिंध कंहिं ज़माने में हुनखे टेकअप कयो हो। हाणे जेको फर्दर रिक्लेमेशन ऑफ लैंड आहे, उहो लीगल न आहे, छाकाणि त ही अलाटेड लैंड में न ईंदो आहे। इन करे रिक्लेमेशन ते वॾा स्ट्रिक्ट व्यूज़ आहिनि, ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खे फर्दर रिक्लेमेशन अलाउ नथो करे सघिजे। जेसिताईं एनवायरमेंट जो तालुक़ु आहे, उते असांजे मथां लाज़िम थिए थो त जेकी असांजूं एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसीज़ आहिनि, उहे उन्हनि खे नोटिस ॾियनि अंडर द पाकिस्तान एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट, त जेको असां ऐं तव्हां नेचुरल हैबिटेट आहियूं, ऐं उन्हनि खे ऐं प्रोविजन ऑफ लॉ खे डिस्टर्ब ऐं वायलेट करे रहिया आहिनि। समुंड खां ज़मीन खसण वारनि जे मुस्तक़िल लालच जे करे न रुगो समुंड खे असांजे साहिल खां परे धिकियो पियो वञे, पर माई कोलाची नाले रोड सां गॾु बोट बेसन जे बैक वाटर्स खे बि गिड़कायो पियो वञे। जेको असांजे कराची जो बोट बेसन आहे, उन खे हिकु तरह सां अंग्रेज़ी में बैक वाटर पिणु चयो वेंदो आहे, छाकाणि त जॾहिं बि ज़मीन समुंड खे ज्वाइन कंदी आहे, त ज़मीन ऐं समुंड जे विच में हिकु अहिड़ी जाइ ते नेचुरल स्पेस थी पवंदो आहे, जेको हुनखे थोरो टाइम ॾींदो आहे। जेकॾहिं बरसाति जो पाणी अचे थो, त हिकु फ्लड बेसन ठही पवंदो आहे, जेको फ्लड जे पाणी खे रोकींदो आहे, आहिस्ते आहिस्ते समुंड खे ज्वाइन करे, या समुंड जॾहिं चढ़ी ईंदो आहे, त उन जो पाणी हू खणी वठंदो आहे, जीअं ज़मीन ते असर न थिए। इहे ई बैक वाटर्स उहे थींदा आहिनि जेके मैंग्रोव्स, झींगनि ऐं मच्छियुनि जे आनंद ॾियण जी जाइ हूंदी आहे, ऐं मैंग्रोव्स कुदरती फ्लड खे रोकण वारी दीवार बणिजी पवंदा आहिनि। न सिर्फ़ ही बरसाति जे अणखुट पाणी खे यूटिलाइज़ करे आबादी में वञण खां रोकींदा आहिनि, पर उते मैंग्रोव्स पिणु पैदा कंदा आहिनि जेके फ्लड खे रोकींदा आहिनि। छह या 7 साल पहिरियां कराची पोर्ट ट्रस्ट हिकु बाईपास ठाहियो, जंहिंजो नालो माई कोलाची बाईपास आहे, जंहिंखे ठाहिण वक़्तु हुननि बोट बेसन खे का बि अहमियत न ॾिनी त हिते कहिड़ो चैनल अची रहियो आहे, जॾहिं त हिते 2 चैनल अची रहिया आहिनि, हिकु सोल्जर बाज़ार ड्रेन ऐं ॿियो सिटी रेलवे स्टेशन, जेके पूरे पुराणे शहर जा गटर, इंडस्ट्रियल वे सभई वहाए उन पॉइंट ते ईंदा आहिनि जिते पाणी अची रहियो आहे, जेको नालो पोयां खां अची रहियो आहे। उन क्रॉसिंग ते जिते पहिरियां 65 फीट वाइड हो, उनखे घटाए अधु कयो वियो ऐं उन बेस खे बि घटि कयो वियो, जंहिंजे नतीजे में ही पूरो इलाइक़ो ख़तम थी वियो, यानी मैंग्रोव्स सां गॾु सभु कुझु ख़तम थी वियो। जॾहिं त हितां जी ज़मीन KPT जे हथ लॻी रही आहे ऐं बैक वाटर्स खे ख़तम कयो पियो वञे,
इन जो मतिलबु त बोट बेसन जे बैक वाटर्स जी का अहमियत न आहे, यानी इंसान जिते भी रहे सिर्फ़ पैसा कमाए। इहे तब्दीलियूं अमीर तबके खे वधीक फ़ाइदो ॾींदियूं। कराचीअ जा रिआयतूं हासिल कंदड़ तबका कराचीअ जी ज़ाहिरी ख़ुशनुमाई ऐं उन जे मेगा सिटी बणजण ते जशन त मल्हाए सघनि था, पर उन्हनि तब्दीलियुनि जे करे ईंदड़ तबाही बहरहाल उन्हनि ऐं आम शहरियुनि में को बि फ़र्क़ु न कंदी। जेकॾहिं कराचीअ जे गंदनि नालनि ऐं बरसाती पाणी जे निकाल जे सिस्टम ते हद दख़लियूं थींदियूं रहियूं त ग़रीब ऐं अमीर ॿई तबका सख़्तु नुक़सानु खणंदा। त हल ही आहे त हिकु ज़मीन जे खसण जे अमल खे रोकियूं, जीअं त बैक वाटर्स खे ॿीहर रिक्लेम कयूं इन इट्स ओन पोज़ीशन, ऐं माए कोलाची बाईपास ते जिते हे ॿई ड्रेन्स मिलंदा आहिनि उतां हिकु फ्लाई ओवर ठाहियो वञे। हिकु फ्लाई ओवर मच्छिन ऐं मैंग्रोव्स जे लाइ बि हुअणु घुरिजे, छो सिर्फ़ु गाॾियुनि जे लाइ हुजे? उन्हनि जी बि त ट्रैफ़िक आहे, छो नथा उन्हनि खे वञणु ॾियूं? मारे त छॾियो उन्हनि खे, ख़तमु ई त करे छॾियो उन्हनि खे। जेकॾहिं ख़बर पइजी वञे त अरबी समुंड में केतिरे हद ताईं ऐं कहिड़े क़िस्म जो कचिरो ऐं सनअती गंदो पाणी हर रोज़ु वहायो थो वञे, त क्लिफ्टन जे सामूंडी सीवियूं ते तफ़रीह करण वारा अचण खां पहिरियां इलाही भेरा सोचींदा। कराची शहर खे रोज़ानो 665 मिलियन गैलन साफ़ पाणी मिलंदो आहे, जंहिंमां 520 मिलियन गैलन पाणी घरेलू वापराईंदड़नि खे 145 मिलियन गैलन पाणी सनअतुनि खे ॾिनो वेंदो आहे। 20% साफ़ पाणी इस्तेमाल में आंदो वेंदो आहे, बाक़ी 80% गंदे पाणी में तब्दील थी वेंदो आहे। उहे 3 फिल्टर प्लांट जेकी समुंड में उछलाइण खां पहिरियां गंदे पाणी खे फिल्टर करण लाइ लॻाया विया आहिनि, नाकारा या अणलभ कनेक्शन जे करे पूरी तरह कमु न पिया कनि। कराचीअ जे गंदनि नालनि जो 20% गंदो पाणी मुश्किल सां उन्हनि ताईं पहुची सघंदो आहे, बाक़ी कुदरती नालनि वसीले समुंड में वञी किरंदो आहे। सनअती मशीनुनि मां निकिरंदड़ ज़हरीलो मवाद बि लापरवाहीअ सां उछलाए वेंदो आहे। चमड़े साफ़ करण वारनि कारखाननि लाइ हिकु ट्रीटमेंट प्लांट नीदरलैंड जी हुकूमत जी मदद सां लॻायो वियो हो, पर उन जी अमलन कामयाबी बि सवालिया निशान आहे। हिन पॉल्यूशन सबबु जेको सिवरेज साइट एरियाज़ खां अची रहियो आहे हुन में मीथेन, केमिकल ऐं हेवी मेटल्स शामिल हूंदा आहिनि, जेको मैरिन लाइफ जे लाइ तमामु घणो नुक़सानदा आहिनि। 30 साल अॻु कराची जे साहिल ते पॉल्यूशन घटि थियण सबबु पाणी साफ़ हूंदो हो, इंडस्ट्रीज़ बि घटि हुयूं ऐं जेको सिवरेज वञे पियो अॼु जे बनिस्बत घटि हूंदो हो। हाणे सिवरेज वधी वियो आहे, पर जेको वञे थो उहो बि अनट्रीटेड आहे ऐं डायरेक्ट उन्हीअ खे समुंड में उछलायो वञे थो, जंहिंसां मैरिन लाइफ बर्बाद थी रही आहे। कॾहिं कॾहिं त तव्हांखे हिते मुर्दा नमूना बि मिलंदा आहिनि, जंहिंसां ख़बर पवे थी त ही जानदार इंडस्ट्रियल पॉल्यूशन सबबु मरनि था। लांढीअ जी भैंस कॉलोनी शहरी इंतज़ामिया जी संगदिलीअ जो ज़िंदह मिसाल आहे। 4 लख गौन ऐं मेहुनि जा 1500 फार्म्स कंहिं हिकु जाइ ते खीर ॾियण वारनि जानवरनि जी दुनिया में सभ खां वॾी जाइ आहे। हितां 8 लख गैलन भाण नालनि वसीले समुंड में विधो वेंदो आहे, या वरी उन जो कुझु हिसो पखेड़े सुकायो वेंदो आहे, ऐं भाण जे करे ओज़ोन घटि थींदी मेथियुनि फ़ज़ा में शामिल थी रही आहे। इहो मवाद आसपास जे सामूंडी जीवत खे ख़तमु करण जो सबबु बणिजी रहियो आहे। ॾियारी ऐं मलेरने जे सबबु जेको समुंड में पोल्यूशन अची रहियो आहे, तव्हां ॾिसंदा हूंदव त जेके माण्हू बि इलीगल नेट इस्तेमालु कंदा आहिनि उहो हुतां नंढियूं नंढियूं मच्छियूं पकड़ींदा आहिनि, ऐं इहो आम माण्हू जी खुराक जे लाइ इस्तेमालु न हूंदी आहे, पर इहो पोल्ट्री फार्म्स में कुकड़ियुनि जी खुराक तौरु इस्तेमालु थींदी आहे, जंहिंजे करे उन्हनि जी जल्द ग्रोथ थी सघिजे। जॾहिं इहो ई मच्छियूं कुकड़ियूं खाईंदियूं आहिनि त इहो तमामु पोल्यूशन कुकड़ियुनि जे मसल्स में ट्रांसफर थी वेंदा आहिनि, ऐं उहे कुकड़ियूं वरी असांजे इस्तेमालु ईंदियूं आहिनि, जंहिंजे सबबु असांखे मुख़्तलिफ़ बीमारियूं थींदियूं आहिनि। हमें मुख़्तलिफ़ परेशानियों का सामना करना पड़ता है।
जेके ॿ वॾियूं नदियूं आहिनि मलीर ऐं लियारी नदियूं, इन्हनि ॿिन्ही जे बैंक्स ते बॉक्स ट्रंक विझण जी ज़रूरत आहे। बॉक्स ट्रंक्स जो मतिलबु कवर्ड ड्रेन्स, वॾियूं वॾियूं ड्रेन्स, इन जे लाइ जो सिवरेज इन में अची मिली वञे ऐं बाद में ड्रेन्स समुंड में वञण खां पहिरियां ट्रीटमेंट प्लांट में मिली वञनि, जीअं पाणी ट्रीट थियण खां पोइ समुंड में वञे ऐं बाक़ी बचियल नदी जे जाइ बरसाति जे पाणी लाइ कमु अची सघे। इन रीति ही प्लान तमामु सिंपल आहे ऐं हिन जी जेका एस्टिमेट आहे उहा सिर्फ़ 7 अरब रुपया आहे, जेका तक़रीबन $120 मिलियन जे लॻभॻि थिए थी। इहा रक़म त कुझु बि न आहे जेकॾहिं कराची जी आबादी, समुंड ऐं सभु कुझु गंदगी ऐं आलूदगी खां बचाइणो आहे त वाकई इहा रक़म कुझु बि न आहे। इहा हक़ीक़त आहे त इन मसइले जो मुस्तक़िल हल मौजूद हूंदे बि इन ते दिलि सां अमल नथो कयो वञे, पंहिंजी जाइ ते इज़ाउ ॾींदड़ आहे। अॼु ताईं कराचीअ लाइ सभई मास्टर प्लान रिथाबंदीअ जे मज़बूत उसूलनि ते ठाहिया विया आहिनि। उन्हनि में वधंदड़ आबादीअ सां गॾु ज़मीन जे सही इस्तेमाल ऐं गंदे पाणीअ जे नेकाल जहिड़नि मसइलनि जा पाइदार हल मौजूद आहिनि, पर जीअं थींदो रहियो आहे इन ते बि सियासी बेरुखीअ जे करे अमल न कयो वियो। गुज़िरियल मकानी इंतज़ामिया जे जोड़ियल कराची स्ट्रेटेजिक मास्टर प्लान 2020 ऐं इन ते कार्रवाई जे विच में मुफ़ासिलो वधंदो पियो वञे। मेरी निगाह में मुंहिंजी नज़र में 4 बुनियादी उसूल आहिनि। अगरि असां उहे अपनायूं त पोइ ही जेकी ज़्यादतियूं आहिनि, कुदरती माहौल जे ख़िलाफ़, समाज जे ख़िलाफ़, मुआशरे जे ख़िलाफ़, जेकी ही प्रोडक्ट्स नाफ़िज़ करे रहिया आहिनि, इहे घणी हद ताईं कंट्रोल थी सघनि थियूं। उहे उसूल छा आहिनि? पहिरियों उसूल ही आहे त प्लानिंग ऐं प्रोजेक्ट्स इहे कंहिं तरह सां बि जंहिं इलाइक़े में शहर वाक़िए आहे, इन इलाइक़े जे इकोलॉजी खे बर्बादु न कंदो। ॿियो उसूल ही आहे त जेको लैंड यूज़ आहे, ज़मीन जो इस्तेमालु, उहो सोशोलॉजी ऐं इन्वायरमेंटल जे बुनियाद ते कयो वेंदो। सिर्फ़ु ज़मीन जो वैल्यू या पोटेंशियल वैल्यू ते फ़ैसिलो न कयो वेंदो। इन जे इस्तेमाल जो जेको अॼुकल्ह थी रहियो आहे, इन मां केतिरा ठाहे सघजनि था। ज़मीन खे हिकु कमोडिटी ठाहियो वियो आहे, उनखे असासे जे तौर ते ॾिसणो पवंदो। टियों उसूल ही आहे त जेको बि मनसूबो हुजे, उन सां अक्सरियत खे फ़ाइदो थिए ऐं अक्सरियत अवां जी ही वर्किंग क्लास ऐं लोअर मिडिल क्लास जी आहे, त इन्हनि जूं जेकी ज़रूरियात आहिनि उहे अहमियत रखनि थियूं। ऐं जेकी आख़िरी उसूल आहे, जेकी सकाफ़ती असासा आहिनि, चाहे उहे इमारतुनि जी शकिल में आहिनि, चाहे उहे लोक वर्से जी शकिल में आहिनि, चाहे कंहिं बि शकिल सूरत में आहिनि, मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जेकी शहर में रहनि थियूं, उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। त जेकॾहिं अवां ही 4 उसूल अपनाईंदा त मुंहिंजे ख़्याल में मनसूबा बंदी जी शिकिल बिल्कुलु तब्दील थी वञे थी। तरक़ी करण या न करण मां हिक खे चूंडणो एतिरो आसान नाहे। सरगर्म कारकुन निशानदेही कंदा आहिनि त जिथे तरक़ी करणु अहम आहे, उते अवाम खे पंहिंजे हक़नि खां आगाह रहण बि ओतिरो ई ज़रूरी आहे। उन्हनि खे सोचणो पवंदो त केतिरी तरक़ी घुर्जे ऐं इन लाइ छा छा विञाइणो पवंदो। जेकॾहिं शहरी पंहिंजे हक़नि खे सुञाणनि ऐं पोइ उन्हनि खे मञराए बि वठनि त पोइ ई ख़राब हालतुनि खे बहितर हालतुनि में बदिलाए सघिजे थो। इन सिलसिले में थोरो शुगरलैंड सिटीअ जी कहाणी ॿुधो। शुगरलैंड सिटीअ जो आगाज़ जून 2006 में थियो। ईमार कॉर्पोरेशन जे ज़ैली इदारे नखेल उन वक़्त जे वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ सां मुफ़ाहिमत जे हिक यादाश्त ते सहियूं कयूं त कैमाड़ी टाउन में हॉक्सबे जी ज़मीन जे हिक वॾे हिसे खे तरक़ी ॾिनी वेंदी। हिन शहर में शहर यानी शुगरलैंड सिटीअ खे 68,000 एकड़नि ते तामीर करणो हो। असांजी शुगरलैंड सिटी वारी पट्टी, जंहिंखे सेंट स्पिट जी पट्टी बि चवंदा आहिनि, ऐं जेका हब नदीअ ताईं वेंदी आहे, हिन इलाइक़े में असांजा मुहाणा मच्छियुनि जा शिकार कंदा आहिनि। छा शुगरलैंड सिटी ठहण खां पोइ असांजा मुहाणा हिन इलाइक़े में अची सघंदा? सुवाल ई पैदा नथो थिए। उन्हनि खे त हितां गुज़रण जी इजाज़त बि न मिलंदी ऐं चयो वेंदो त हिते सिक्योरिटी जा मामला आहिनि, हिते VIP माण्हू रहंदा।
मुआणा त हिते रहंदा कोन, पोइ अहिड़ी तरक़ी जो कहिड़ो फ़ाइदो? जिते माण्हू सदियुनि खां वठी आबाद आहिनि ऐं उन्हनि जो हक़ बि आहे, उन्हनि खे उन्हनि जे हक़नि खां महरूम करे नवनि माण्हुनि खे घुराए आबाद कयो वञे, जॾहिं त कराची जी आबादी पहिरें खां ई वधी रही आहे ऐं सेवरेज जो निज़ाम ख़राब थियण सबबि इहो अॼु बि समुंड जे पाणी खे ख़राब करे रहियो आहे। हिन शुगर लैंड सिटी में किरोड़े माण्हू आबाद थींदा, उन्हनि सां आलूदगी पैदा थींदी ऐं इहा बि समुंड में शामिल थींदी। छा हुन जो को ॿियो नेमुल बदल गवर्नमेंट वटि आहे? गवर्नमेंट खे तमामु प्रोजेक्ट्स ठाहिण खां अॻु में उन्हनि जे नुक़साननि जे बारे में सोचणु घुर्जे। कराची में तव्हां जेकॾहिं कुदरत तलाश कंदो त तव्हांखे समुंड ई असांजो रिश्तो मिलंदो कुदरत जे तरफ़ां। मूं वाटर फ्रंट जो नक्शो ॾिठो आहे। सच पुछो त मां बीमार पइजी वई आहियां। जेकॾहिं इन्हनि ही सभु कॾहिं बि ठाहियो त मां सच थी चवां त मां असल में मरी वेंदसि। जेकॾहिं मां जिस्मानी तौर न मरी सघियसि त मुंहिंजी रूह ज़रूर मरी चुकी हूंदी, छाकाणि त समुंड जे बग़ैर मुंहिंजो गुज़ारो नथो थी सघे। जेकॾहिं ही माण्हू हिते सभु कुझु ठाहींदा त नेठि कहिड़े तबिके जे लाइ ठाहींदा? छाकाणि त मुंहिंजे ख़्याल में हीअ शइ ही माण्हू 0.1% खां बि घटि माण्हुनि जे लाइ ठाहींदा। बंडल आइलैंड खां वठी हेसी ताईं हिकु एक्सपेरिमेंटल एक्सक्लूसिव ठाहिण चाहिनि था। एक्सक्लूसिव कंहिंजे लाइ? छा असांजी का अहमियत न आहे? समुंड मुंहिंजी सुञाण आहे, ही मुंहिंजो समुंड आहे, ही मुंहिंजो साहिल आहे। मुंहिंजी सम्झ में न ईंदो आहे त अहिड़ा फ़ैसिला असांजी इजाज़त खां बग़ैर केरु कंदो आहे? शहरियुनि ऐं इलाइक़े जे मुतासिरीन हिन मंसूबे ख़िलाफ़ प्रेस ऐं अदालत में हिकु ताक़तवर मुहिम हलाई। नतीजो इहो निकितो जो हुकूमत खे इहो मंसूबो छॾणो पियो। साहिली पट्टी फॿाइण जी जंग में हिकु ॿियो महाज़ उन वक़्तु खुलियो जॾहिं DHA पंहिंजे 14 किलोमीटर डिघी साहिली पट्टीअ ते वाटर फ्रंट तरक़ियाती मंसूबे जो ऐलान कयो, जंहिं में हिकु भेरो वरी होटल्स, टावर्स, फ्लैट्स, शॉपिंग कम्प्लेक्स ऐं तफ़रीही जायुनि जी भरमार सां सीवियो बीच खां वठी गिज़री क्रीक ताईं पखिड़ियल बीच खे दाग़दार करण जो मंसूबो जोड़ियो वियो। DHA जे ॾखण वारे सिरे खे बि ईमार हथां ख़रीद करायो वियो। दुबई में वाक़िअ पॉम जमीरा ऐं दी वर्ल्ड नाले मंसूबनि जे करे आलमी शोहरत याफ़्ता हिन बैनुल अक़वामी तामीराती इदारे क्रिसेंट बे ते अदावत शुरू करे छॾी आहे। क्रिसेंट बे डिफेंस फेस 8 जे समुंड खां खसियल ज़मीन ते हिकु रिहाइशी ऐं तिजारती मंसूबो आहे, जंहिंजी ख़ूबियुनि नुमा ख़राबियुनि मां हिकु हीअ आहे त ही बहितरीन सैरगाह सीवियो बीच खां कराची जे अवाम खे वधीक महरूम करे छॾींदो। तंहिं हूंदे बि ही मंसूबो बंडाल ॿेट में डायमंड बार आइलैंड सिटीअ जे नाले सां अमीरनि लाइ सुपर लग्ज़री तामीराती हिकु ॿिए मंसूबे जे आॾो कुझु बि न हो, जंहिंखे ईमार खे ई तामीर करणो हो। अरब अमारतुनि में क़ाइम हिन इदारे खे डायमंड बार आइलैंड सिटीअ जी अदावत जी मंज़ूरी हुकूमत सन 2006 में ॾिनी हुई। 12,000 एकड़ एराज़ी बाज़ाब्ते तौर उन्हनि जे हवाले कई वई। $43 मिलियन जे हिन प्रोजेक्ट खे 13 सालनि में मुकमिल थियणो हो। DHA फेस 8 खां ॿेटनि ताईं 1.5 किलोमीटर डिघी पुल जी तामीर बि शामिल थियणी हुई। हिन जदीद शहर में 15,000 रिहायशी यूनिट, कमर्शियल प्लाज़ा, तफ़रीही जायूं, सनअती पार्क, टैक्स फ्री तिजारती इलाइक़ा ऐं पोर्ट टर्मिनल तामीर थियणा हुआ। अहिड़ी तरह बंडाल ऐं बटे ॿेटनि जी शक्ल ऐं सूरत में नाक़ाबिले तब्दीली थी वञे हा। बंडाल ऐं बड्डो कराचीअ जे साहिल वेझो इंडस डेल्टा जे वेझो सभ खां वॾा ॿेट आहिनि। हिते जायूं मटाईंदड़ वारीअ जे दड़नि जी बुलंदी 3 मीटरनि ताईं वञी पहुचंदी आहे। हिते पलजंदड़ केतिरनि ई क़िस्मनि जी जीवत लाइ हिननि ॿेटनि जो रंग रूप बदिलाइण तमामु ॾुखोईंदड़ हुजे हा। मक़ामी मुहाणा परेशान हुआ त उन्हनि जो खुलियल समुंड में वञण जो रस्तो बि बंदि थी वञे हा ऐं उहे हिननि ॿेटनि ते पंहिंजा पेर बि खोड़े न सघनि हा। ॿेटनि जो उतरियो इलाइक़ो तिमिर जे घाटनि ॿेलनि सां ढकियल आहे, जेको हिजरत करे ईंदड़ पखियुनि लाइ जन्नत ऐं मच्छियुनि, सख़्तु चमड़ीअ ऐं ॿियनि पाणी वारनि जानवरनि लाइ अफ़साइश नसुल जी जाइ आहे। ही मंसूबो तहफ़ुज़े माहौलियात पाकिस्तान जे क़ानून ऐं ॿी आलमी हयातियाती कन्वेंशन जे ख़िलाफ़ वर्ज़ी हुजे हा। आलमी तहफ़ुज़ाती यूनियन बि हिननि ॿेटनि खे अहम ऐं तरजीही इलाइक़ा क़रार ॾेई चुकी आहे। ही ॿेट रैमसार कन्वेंशन तहत बि तहफ़ुज़ हासिल करे चुका आहिनि। ही कन्वेंशन बैनुल हुकूमती मुआहिदो आहे जेको दलदली ज़मीन खे तहफ़ुज़ ॾियण लाइ 1971 में थियो हो। पाकिस्तान 1976 में हिन कन्वेंशन जो रुकन बणियो हो।
मैंग्रूव्स यानी तिमर जे ॿेलनि जी तबाही न रुगो नबातात ऐं हैवानात खे ख़तम करे छॾींदी बल्कि इलाइक़े खे सुनामी ऐं सामूंडी तूफ़ाननि खे साम्हूं आणे बिहारींदी। कराची का जो साहिल है उस पे हमेशा कराची जो जेको साहिल आहे इन ते हमेशह साइक्लोन ईंदा रहंदा आहिनि। और काफी साइक्लोन 40s में बि आया मगर जो सबसे ऐं 30s में बि आया ऐं उन्हनि काफ़ी तबाही मचाई। पर 1906 ईस्वी में सभ खां वॾो साइक्लोन आयो हुयो जंहिंजे नतीजे में समुंड जो पाणी मनोड़ा ब्रेक वाटर्स ऐं सेंट्स पिट ब्रिज मां गुज़री करे शहर में दाख़िल थियो हुयो। 110 मील फ़ी घंटा जी रफ़्तार सां हवाऊं हलियूं ऐं उन्हनि जी तमामु तफ़सीलात सिंध गज़ेटियर में मौजूदु आहे, जंहिंजे करे मकाननि जूं छितियूं उॾरी वयूं, वण पहाड़ूं पटिजी विया ऐं पुराणो शहर जेको चङी ऊचाई ते हुयो उहो सॼो पाणीअ सां भरिजी वियो हुयो ऐं ही साइक्लोन वरी बि अची सघे थो। ऐं इहो ई अव्हां जी मैंग्रोव स्वाम्स ऐं फ्लैट्स आहिनि जेकी अव्हां खे साइक्लोन खां बचाईंदा ऐं उहो बि कंहिं हद ताईं, पूरी तरह त ख़ैर नथा बचाए सघनि। यही है जो साइक्लोन से आपको बचाएंगे कुछ हद तक, पूरी तरह तो खैर नहीं बचा सकते। थोरो सोचियो त ईंदड़ 15 सालनि में कराची जो छा हाल हूंदो जॾहिं हिन जी आबादी अञा बि वधी चुकी हूंदी। असां समुंड जी ज़मीन फॿाईंदा रहंदासीं ऐं छा हिन ते समुंड ख़ामोश तमाशा ई बणियल रहंदो? छा असां समुंड जी हलचल खे महदूद कंदा रहंदासीं ऐं हिन जे पाणीअ में ज़हर मिलाईंदा रहंदासीं? साइंसदान मूजिबि कराची ॾखिण एशिया जे उन्हनि 20 वॾनि शहरनि में शामिल आहे जिते समुंड जी सतह जे बुलंद हुजण जो सिधो सो ख़तरो मौजूदु आहे। छा थियो जेकॾहिं समुंड ॿीहर असां ते चढ़ाई करे त? मौजूदा मुआशी अदम इस्तेहकाम कुझु तकरारी मनसूबनि खे रोकियो त आहे, पर दौलत फितरत वांगुरु ख़ला खे पसंदि नाहे कंदी। मौक़ो मिलंदे ई दौलत, ज़मीन ऐं नफ़े जी लालच वरी कर खणंदा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कराची जो अवाम, नुमाइंदा ऐं इदारा पंहिंजी कमज़ोरियुनि खे सम्झनि ऐं पंहिंजी ताक़त जो तहफ़ुज़ कनि। हिननि खे पंहिंजे हक़नि जे करे गॾिजी कमु करणो हूंदो त जीअं सामूंडी पटियुनि जहिड़ियुनि अवामी जायुनि खे महफ़ूज़ रखी सघिजे। हिकु सिधी सिधी ॻाल्हि आहे, अगरि कंहिं शइ सां ग्रीन टर्टल्स, बगला, मैंग्रोव्स या केकड़ा मुतासिर थियनि था त अहिड़ी डेवलपमेंट न घुरिजे। ऐं इन मुल्क में रहंदे अव्हां बेशक ठाहे सघो था डेवलपमेंट जेका बि अव्हां चाहियो था। ही नाहे त साहिल अहिड़ी तरह रहे, पर जेका बि डेवलपमेंट थिए उहा उन्हनि उसूलनि खे साम्हूं रखी थिए। ज़िंदगी पाणीअ खां शुरू थींदी आहे ऐं पाणीअ खां बग़ैर हिन जी बका नाहे। पाणी नए जो हुजे या दरिया जो, ढंढ जो हुजे या समुंड जो, इंसानी नसुल हिन कुदरती नेमत सां सुठे वर्ताव करे पंहिंजो वजूद बरक़रार रखी सघे थो। कराची जे शहरियुनि खे इहो अहसासु करणो पवंदो त सामूंडी पटीअ ऐं उन्हनि जे शहर सां कहिड़ो सलूक थी रहियो आहे।